रूस जो वज़ीर आज़म ख़ुरोशेव एक वॾे जलसे आम के ख़िताब करे रहियो हो। हिन जोसेफ स्टालिन ते खूब तनक़ीद कई। उते वेठलनि मां कंहिं पर्ची मोकिलियसि। जॾहिं हू इहे ज़ुल्म करे रहियो हो, तूं छा करे रहियो आहीं? ख़ुरोशेव उहो पढ़ण बाद कुझु देर लाइ चुप थी वियो, ॼण त लाजवाब थी वियो हुजे। थोरो तरसी चयाईं त जंहिं साहब ही सवाल कयो आहे उहो थोरो उथी बीहे। सवाल कंदड़ ख़ामोशी अख्तियार कई। ख़ुरोशेव वरी चयो, साहिब सवाल थोरो उथी बीहे। पर पोइ बि पर्ची मोकिलण वारो न उथियो। उन ते ख़ुरोशेव चयो, स्टालिन जे ज़ुल्म ऐं ॾाढाइनि जे दौर में मूं बि ईअं कयो हो।